ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम। अॼु मां पंहिंजनि भाउरनि ऐं भेनरुनि सां हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि चवणु आयो आहियां त असां हिन पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बचाइण जी कोशिशि कयूं। असांजा जेके वॾा हुआ, जेके असांजा माता पिता, असांजा ॾाॾा ॾाॾियूं, नाना नानियूं, उहे जॾहिं पाकिस्तान मां आया त पाण सां छा खणी आया? दादा कुझु बि न खणी आया, हिकिड़ी पंहिंजी इहा सिंधी ॿोली खणी आया ऐं पंहिंजी ईमानदारीअ ऐं पंहिंजे महिनत सां अॼु असांखे उन्हनि हिते पहुचायो आहे। अॼु असां जंहिं बि मुक़ाम ते पहुता आहियूं, 5 माड़े ते आहियूं, 15 माड़े ते आहियूं या 25 माड़े ते आहियूं, दादा पायो उन्हनि जो ई अथव, फाउंडेशन उन्हनि जी आहे जंहिंजे करे अॼु असां सिंधी सभु सुठा ऐं सभा खां लॻा पिया आहियूं। हुननि पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि कई त असां पंहिंजनि ॿारनि खे सिंधी ॻाल्हायूं, सिंधी सेखारियूं। उन्हनि कॉलेज खोलिया, स्कूल खोलियाऊं, सभिनी पासे ध्यानु ॾिनऊं, पर वक़्तु हलंदे असांजी सिंधी भाषा किथे गुम थी वई। को वक़्तु ई अहिड़ो हो जो असांखे सभिनी खे अंग्रेज़ी अचणु खपंदी हुई। असां पाण में अंग्रेज़ी ॻाल्हाइणु शुरू कयो, असां पंहिंजनि ॿारनि सां बि अंग्रेज़ी ॻाल्हाइणु शुरू कयो। जीअं उन्हनि जी लाइफ में वधीक प्रोग्रेस थिए। असां हुन सां बचपन में इंग्लिश ॻाल्हाईंदासीं त उनजी इंग्लिश सुठी थींदी, इंग्लिश में सोचींदा ऐं पंहिंजे लाइफ में किथे पहुचंदा, पहुची विया, हुन में काई ॻाल्हि कोन्हे। पर इहो सभु कंदे कंदे असां किथे पंहिंजे ॿोली खे विसारे छॾियो। दादा हाणे लिपि त हली वई, अॼु केरु सिंधी पढ़णु ऐं लिखणु त चाहींदो कोन, ॾाढो ॾुखियो आहे दादा, ॾाढो ॾुखियो आहे। पर असां अगरि हिकिड़ी कोशिशि कयूं त पाण में थोरो सिंधी ॻाल्हायूं, ॾाढी सवली ॻाल्हि अथव, ॾाढो सवलो तरीक़ो अथव। उन में छा थींदो, मूंखे लॻे थो असांजी सिंधी ॿोली आहे बची वेंदी। ऐं अगरि 2100 ताईं असां पंहिंजे ॿोली खे पहुचाए छॾियूं, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी। उन लाइ नंढियूं नंढियूं असांखे ॻाल्हियूं करणियूं अथव। असां जेके पाण में आहियूं, जिन खे सिंधी ईंदी आहे, पाण में घर में सॼो वक़्तु त पाण में गॾिजो बि कोन था। मानीअ जे टेबल ते घटि में घटि सिंधी ॻाल्हाए, कोशिशि कयूं सिंधी ॻाल्हाइण जी। नंढियूं नंढियूं सुठियूं, फुल्को त ॾे, हिते वेह, होॾां वञु, पाणी त खणी अचु, इहे सभु नंढियूं नंढियूं सुठियूं ॻाल्हाईंदासीं न, ॿारनि खे छॾे ॾियो, हाल फ़िलहालु ॿारनि खे छॾे ॾियो। तव्हां पहिरीं पाण में सिंधी ॻाल्हाइणु शुरू कयो। असां जेके ॿार अथव न, उनजी IQ लेवल असांखां 2 गुणी अथव। अगरि असांजी IQ लेवल 1 आहे त उनजी 10 अथव। लास्ट के 10-15 सालनि में जेका असां तरक़ी कई आहे, उहा लास्ट 50 सालनि 100 सालनि में न कई वई। इहे सभु उन्हनि जी महिनत अथव। इहे जेके मोबाइल था ॾिसूं, जेके असां टेक्नोलॉजी था ॾिसूं, जेके ॻाल्हि पॉसिबल ई कोन्हनि, असां सोचे नथा सघूं कि थी सघंदो आहे करे, उहो सभु करे था ॾेखारीनि करे। त असां अगरि पाण में सिंधी ॻाल्हाईंदासीं, ऐं सिंधी ॾाढी प्यारी ॿोली अथव। मां तव्हांखे हिकिड़ो उनजो नंढो एग्ज़ाम्पल थो ॾियां, ॾाढो नंढो एग्ज़ाम्पल। मां पंहिंजे जोइ खे चवां, यू आर लुकिंग ब्यूटीफुल, यू आर लुकिंग ब्यूटीफुल। दादा को भाव ई कोन्हे, को मज़ो ई कोन्हे। पर अगरि उनखे मां चवां, अॼु त ॾाढी सुहिणी पई लॻी, अॼु त ॾाढी सुहिणी पई लॻी, दादा मां लिखी थो ॾियांव, जंहिंखे डायबिटीज़ हूंदी न, उनखे बि उनजी जो सीरो खाराईंदी, सीरो ठाहे खाराईंदी, पकी ॻाल्हि अथव। भेण सीरो ठाहे ॾिजो अगरि तव्हांखे वणे त, भले सीरे में खंडु न विझिजो। असांजी जेका सिंधी ॿोली अथव न, ॾाढी मिठी अथव, माखीअ वांगुरु, माखी ईअं पई वहंदी अथव, माखीअ वांगुरु। असांखे कंहिं खंड जी ज़रूरत न आहे। अंग्रेज़ी भाषा खे खंड जी ज़रूरत अथव।
मां तव्हांखे हिकु ॿी सिट चई थो ॿुधायां। तव्हां मानी टेबल ते वेठा आहियो, तव्हां पंहिंजे घोट खे चओ गिव मी द प्लेट। तव्हां हिते वेठा आहियो, हू थोरो परे वेठो आहे, गिव मी द प्लेट। इन में बि को भाव कोन्हे, अञा भाव आणिणो आहे, प्लीज़ गिव मी द प्लेट। इन में बि को भाव कोन्हे, प्लीज़ माना धारे माण्हू खे प्लीज़ चवंदा न, पंहिंजे खे थोरी प्लीज़ चवंदा। पर इहा ई भाषा अगरि मां सिंधी में चवां त केॾो मज़ो थो अचे। थोरो ॿुधी ॾिसिजो, हेॾां प्लेट त ॾिसो, हेॾां प्लेट त ॾिजो। इहो ॿुधण में ई मज़ो पियो अचे। ईअं मां नंढियूं नंढियूं सिटियूं सिंधियुनि जूं हिकु अलॻि हिसाब सां मां ठाहे तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॾिसूं अॻियां किथे था पहुचूं। थैंक यू वेरी मच, तव्हां मूंखे एतिरो टाइम ॾिनो, तव्हां मूंखे एतिरो ॿुधो। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।